अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह वयग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान अज़मत हबीबिही मुख़बिरन व आमिरा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। बंदाए परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्तदारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे नफ़ियदारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। हर पानी दा कदर करी मता आब हयात दा पानी होवे हर कागज दा कदर करी मता कुरान मजीद जी आयत होवे हर फकीर दा कदर करी मता ख्वाजा खिदर होवे हर महफिल दा कदर करी मता सुहणे नबी दा साथ होवे। हम्द ऐं सलात का बाद इंतहाई वाजिबुल एहतराम काबिल सदर गिरामी हजरत पीर सैयद साईं राज़क़ दीन शाह बुखारी दामत बरकातुहुल आलिया ऐं साईं जा बिरादर हर दिल अज़ीज़ साईं हजरत साईं सैयद सालिह मोहम्मद शाह बुखारी दामत बरकातुहुल आलिया ऐं स्टेज ते वेसल असांजा ख़ास मुक़र्रर जंहिंजो ख़ुसूसी ख़िताब हज़रत अल्लामा व मौलाना साईं मुफ्ती मोहम्मद ईसा सुमरो नईमी कराची वारा दामत बरकातुहुल आलिया ऐं ॿिया कसीर तादाद में हुफ़ाज़ किराम ऐं मुंहिंजी प्यारी जमा सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मूंखे बि हुकम थियो आहे बस चंद मारूज़ात मूंखे ख़बर आहे तव्हांखे जे हस्तीअ जो इंतज़ारु आहे पर मेज़बाननि जे तरफ़ां मूंखे चयूं त कुझु मिड़ई तव्हां 2 मिंट ॻाल्हायो इन करे आउं तव्हांजो टाइम घणो ज़ाया कोन कंदुसि। इंशाअल्लाह ताला मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लंबो मौज़ू आहे उन जी इंशाअल्लाह ताला साईं वज़ाहत सां बयान कंदा पर आओ मेरे सना ख़ाननि में पंहिंजो नालो दर्ज कराइण जे लाइ बस हिकु अधु ॿ ॻाल्हियूं करे आउं पंहिंजी जाइ वठंदुसि ऐं इंशाअल्लाह ताला पाण सभु गॾिजी साईं मोहम्मद ईसा सुमरो साहब नईमी कराची वारे जो ख़ुसूसी ख़िताब ॿुधंदासूं ऐं इंशाअल्लाह ताला आया आहियूं ख़ाली झोलियूं खणी वेंदासूं त अल्लाह जे रहमत सां भरपूर करे वेंदासूं।
हाणे जेतिरो कसीर तादाद में वेठा आहियो माशाअल्लाह ऐं हर साल कोशिश कंदो आहियां तव्हांजे प्रोग्राम में माशाअल्लाह मोहबत वारा माण्हू वेठा आहियो ऐं गुज़िरियल साल खां हींअर माशाअल्लाह माण्हुनि जो तादाद तमामु घणो कसीर लॻो पियो आहे यकीनन तव्हां हिन भरपूर मजमे जे अंदरां जेकॾहिं प्यार ऐं मोहबत सां दुरूद ऐं सलाम मोकिलींदासीं त पाण सभिनी जे मथां अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थी वेंदो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह पोया दोस्त वेठा न उहे सलात घटि था पढ़नि अलाए इहो अखियुनि वारो वायरस लॻो आहे छा पर उन सां गॾोगॾु वरी महांगाई बि थी वई आहे पर यार दुरूद ते को टैक्स कोन्हे मोहबत सां पढ़ा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तव्हांखे हिकिड़ी दुरूद पाक जी फज़ीलत ॿुधायां पोइ तव्हांखे मालूम थींदो त असां जेको दुरूद पाक पढ़ंदा आहियूं इहो असांजो ज़ाया कान थींदो बल्कि अॻियां जे लाइ असांखे कम बि ईंदो हज़रत ख्वाजा हसन बसरी जेको अहल बैत मां आहे चओ सुभान अल्लाह भला अहल बैत सां कंहिंखे प्यार आहे माशाअल्लाह असां अहले सुन्नत वल जमात वारा महबूब जे सहाबन सां बि प्यार कंदा आहियूं त वरी महबूब जे आल सां बि प्यार ऐं मोहबत कंदा आहियूं चओ सुभान अल्लाह ऐं अल्लाह जे वलियन जा बि ग़ुलाम आहियूं मदीने वारे साईं जे आलम आहे हज़रत ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैहि उन जे दरबार में हिकिड़ी माई सगोरी आई अर्ज़ कई ओ ख्वाजा हसन बसरी साहब मुंहिंजी न्याणी वफ़ात करे वई आहे कई साल गुज़री विया आहिनि ॾिसो न फितरी तौर ते इंसान खे पंहिंजे माइटनि अज़ीज़ वक़ारिब रिश्तेदार दोस्त अहबाबनि सां हिकिड़ी इंसान खे फितरी मोहबत थींदी आहे कंहिंखे पंहिंजे चाचे सां मोहबत हूंदी आहे कंहिंखे पंहिंजे ॾाॾे सां मोहबत हूंदी आहे कंहिंखे वरी भाणेजे सां कंहिंखे वरी भाईजे सां मोहबत हूंदी आहे कंहिंखे वरी पंहिंजी न्याणीअ सां मोहबत हूंदी आहे अल गर्ज़ कंहिं न कंहिंखे जजी मोहबत हूंदी आहे पोइ जॾहिं उहो वफ़ात करे वेंदो आहे त दिलि तां कोन विसरंदो आहे यादि पियो ईंदो आहे ईअं उन माई सगोरी खे पंहिंजी न्याणी यादि पई ईंदी हुई तव्हांखे भला माइट अज़ीज़ वक़ारिब यादि आहिनि या कोन वेंदा आहियो क़बरुनि ते केरु यार यादि थो करे मिट माइट वो यार विसारी दे मिट माइट वो यार विसारी दे मरे वेंदे तू न निहारी दे मिट माइट वो यार ये सब विसारे छॾींदई जेकॾहिं नेक अमल कंदे त उहे तुंहिंजे क़बर में बि कमु ईंदा चओ इंशाअल्लाह ताला यार इन कारी क़बर खे बि यादि करियो क़बर जे हवाले थींदा न पोइ तव्हां सां माइटनि जे सलाम लाइ सिकंदासूं त मन मुंहिंजो माइट अज़ीज़ अकारब मन मुंहिंजे लाइ कुल शरीफ़ पढ़े दुरूद पाक पढ़े ज़िक्र अज़कार करे क़ुरान करीम पढ़ी मूंखे आयतूं बख़्श करे त रब मुंहिंजी मंज़िल आसान फरमाए शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त मुआम जे मुक़ामन में सिकन कान सलाम अंग न ओढ़न कपिड़ो तलब न कन ताम हाणे कादर कर क़यामत ॾिसूं मोहम्मद करीम जो सुभान अल्लाह असांखे त यार सुहिणे मिठड़े मोहम्मद करीम में वॾो आसरो
आहे या कोन ऐं हिन दुनिया में हलूं पिया इहो बि मिठड़े मोहम्मद करीम जे सदके में पिया हलूं ॿिया नबी सगोर हा उन्हनि जूं उम्मतूं गुनाह कंदियूं हुयूं पेशानीअ ते लिखिजी वेंदो त हिन राति फिलाणो गुनाह कयो आहे पर तव्हां सां राति जो गुनाह करियो ॾींहं जो गुनाह करियो पर ॿिए कंहिंखे ख़बर कान्हे हिकिड़ो अल्लाह थो ॼाणे त हुनजो रसूल थो ॼाणे इहो छा आहे ॿियनि उम्मतनि जूं शिकिलियूं तब्दील थी वयूं पर असां में हर गुनाह या ताकि असां हज़रत लूत अलैहिस्सलाम जे क़ौम खां बि चढ़ी वियासीं उन्हनि खां बि वधीक गुनाह असांजे अंदरि आहिनि पर असांजो शिकिलियूं कान थियूं तब्दील थियनि इन्हीअ जे करे जो मिठड़े मोहम्मद करीम जूं तव्हां असांखे दुआऊं तॾहिं त गुलाम नबी मैसर फरमायो आहे हर को सुखियो वसे थो सरदार जे करे नाराज रब न थींदो पंहिंजे यार जे करे चओ सुभान अल्लाह मूं ॻाल्हि पे कई हज़रत ख्वाजा हसन बसरी जे दरबार में माई आई साईं मुंहिंजी न्याणी वफ़ात करे वई आहे दिलि चवे थी हुनजी ज़ियारत करियां त कहिड़े हाल में आहे हज़रत ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि फरमाए समाने हीअं कर रात जो सुम्हणी नमाज़ पढ़ण खां बाद में सूरह फातिहा पढ़ जा अलहम्द शरीफ पढ़ जा उन खां बाद में सूरह फातिहा खां बाद में पहिरीं रकात में अल्हाको मुत्तकासुर सूरत तकासुर पढ़ जा ॿी रकात में सूरह फातिहा खां बाद में सूरह इखलास कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद चओ सुभान अल्लाह रब जो कलाम भला वणे थो जेके वणे तो उहे हथ मथे खणो माशाअल्लाह सभिनी खे अल्लाह जो कलाम वणे तो पोइ चओ न सुभान अल्लाह हिकिड़ो दफ़ो सुभान अल्लाह चवंदे मदीने वारे साईं अरियन जे आधार ग़रीबन जे गम ख़वार आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो उनखे 90 नेकियूं मिलंदियूं 90 वेठे वेठे तव्हां असांजे नाम ऐं आमाल में नेकियूं ई नेकियूं पियो दर्ज थियनि चओ सुभान माई सगोरी के साईं फरमायो अबा अमा हीअं कर अहिड़े नमूने सां 2 रकातूं नफ़िल पढ़ी उन खां बाद में सुम्ही पइजा जेसीं ताईं निंड न अचे तेसीं ताईं ॿिन्ही जहाननि जे सरदार नबीअ जे मथां दुरूद ऐं सलाम पढ़जा माई सुम्ही पई निंड न पई अचे पई दुरूद पढ़े तूं बि हिकिड़ो दफ़ो जुंगार त सही सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह माई सगोरी मोटी वई जीअं साईं ॾसियो ईअं कई रात जो सुती पई आहे निंड न पई अचे मदीने वारे साईं जे मथां दुरूद ऐं सलाम पढ़ण शुरू कई माई जी अख लॻी वई ख्वाब थी लहे छा ॾिठई त न्याणी क़बर जे अज़ाब में गिरफ़्तार असांखे बि पंहिंजी क़बर यादि कोन्हे ऐं सुखिया सतमार वारा पंहिंजी क़बर खे यादि कर सतन माण्हुनि ते सुतो पियो सेजन ते सुतो पियो इहो बि यादि कर न त हिकिड़ी ॾींहुं क़बर में बि हलणो कारे कलर जे हवाले थींदासीं अलाए कहिड़ो हाल थिए दुआ घुर माने न पाक महफ़िलनि जे सदके में अल्लाह ताला तुंहिंजे मुंहिंजे मथां करम नवाज़ी फरमाए चओ आमीन माशाअल्लाह साईं सैयद सादात वेठा आहिनि ऐं 40 माण्हू जे जाइ ते हुजनि 39 भले निभागा हुजनि उन्हनि मां हिकिड़ो तव्हां जहिड़ो को नेकोकार हूंदो उन
जे सदके में 39 जो दुआ रब कबूल फरमाए वठो। सुभान माशाअल्लाह सैयद सादातन जो दुआऊं उन्हनि जो आमीनो आहिनि। अहल बैत जे सदके में रब जी ज़ात बाबरकात करम नवाज़ी फरमाईंदो। शाह अब्दुल रहीम हजरत साईं अब्दुल रहीम गिरोली रहमतुल्लाह ताला अलैह अहल बैत जो आशिक हो चो सुभान अल्लाह। हे मंज़िलू अज उन्हनि जे दरबारनि में माण्हू ज़ियारतूं करण जे लाइ ईंदा आहिनि, दुआनि जे लाइ ईंदा आहिनि। इहे अहल बैत जा ग़ुलाम हा चओ सुभान अल्लाह। अहल बैत जे शान जो कदर जिन कयो उन्हनि जा ॿेड़ा ई पार थी विया। साईं अब्दुल रहीम गिरोली रहमतुल्लाह ताला अलैह उन जी बनी ही उन जो जेको हारी हो उन जा हिकिड़ो पुट ऐं हिकिड़ी न्याणी उहे बनी ते बीठा त साईं अब्दुल रहीम रहमतुल्लाह ताला अलैह दुआ करो अल्लाह से उन जे मज़ार जे मथां किरोड़ रहमत नाज़िल। साईं अॻियां वधियो बनीअ ते आयो नंढड़ी न्याणीअ रांदि पई करे उन जो भाउ आहे उहो बि रांदि पियो करे। साईं इत्तफ़ाक़ सां आयो उन्हनि ॿिन्ही खां पुछई अबा तव्हांजो नालो छा आहे? हिकिड़े ॿुधायो जेको छोकिरो हो उन ॿुधायो त साईं मुंहिंजो नालो मोहम्मद हुसैन आहे। चओ सुभान। केरा? मोहम्मद हुसैन। न्याणी खां साईं पुछो अम्मा तुंहिंजो नालो छा आहे? चई साईं मुंहिंजो नालो ज़ैनब आहे। चई अबा आहियो केरु? चई साईं सैयद सादात आहियूं। साईं रुगो उतां खां पोयां पेर कढी चई अबा हाणे अवां ॼाणो हे बनियूं ॼाणनि अॼु खां बाद में आऊं बनीअ ते बकान ईंदुसि। सुभान। अरे कदुर वारा कम थिया खुटा खरीदार हीरे ईमान कजी के साल कलहंदा सार जेके लोग दिन लुहार तिन खे कहिड़ो कदर सोन जो। उन माई सगोरे न्याणी ने ख्वाब में ॾिठो छा ॾिसे त क़बर जे अज़ाब में गिरफ़्तार सुजागी थी दिल में सोची त काश जेकॾहिं न ॾिसां सां परेशान थी वई। वरी शाम जो आई हज़रत ख्वाजा हसन बसरी जे दरबार में साईं मूं पंहिंजी न्याणी खे ख्वाब में त ॾिठमि पर वधीक परेशान थी वियो आहियां। साईं फरमायो अम्मा छा थियो? चई साईं न्याणी खे त ॾिठमि पर उहा त क़बर जे अज़ाब में गिरफ़्तार लॻी पई आहे। साईं फरमायो अम्मा तूं परेशान न थी, तूं वञ पंहिंजे न्याणीअ जे लाइ ज़िक्र अज़कार कराए दुरूद पाक पढ़ाए क़ुरान पाक पढ़ाए पंहिंजी न्याणी के ईसाले सवाब कर रब जी ज़ात करम नवाज़ी फरमाइंदो उनके बख्श। माई मोटी वई ॿी रात थी हज़रत ख्वाजा हसन बसरी तो ख्वाब लहे छा ॾिसे त जन्नती महलात लॻा पिया आहिनि। चओ सुभान अल्लाह। उन्हनि जन्नती महलातनि जे अंदरि हिंदोरनि में हिकिड़ी न्याणी जवान आहे जेका उन्हनि हिंदोरनि मां पई लुॾे। चओ सुभान अल्लाह। साईं ॾांहुं निहारे फरमाई साईं भला ॾे ख़बर मूंखे सुञाणी थो या न? चई न मां तोखे कोन थो सुञाणा। चई साईं उहा आऊं आहियां उहा न्याणी आहियां जंहिंजी अमल तव्हां वटि आई था पंहिंजी न्याणी खे ॾिसां कहिड़े हाल में आहे। चई अम्मा तुंहिंजी अमल त चयो क़बर जे अज़ाब में गिरफ़्तार आहे तूं त जन्नत जे बाग़ुनि में वेठी आहे। अर्ज़ कई साईं मुंहिंजी अमर बि सची ही वाकई क़बर जे अज़ाब में गिरफ़्तार हुआसूं पर असांजे क़ब्रस्तान जे भरिसां हिकिड़ो नेकोकार बाने जो गुज़र थियो महबूब जे गुनाहगार उम्मतीअ जो गुज़र वो ते भी रहो ऐं दुरूद पाक पढ़ंदे वियो। किन लिखियो आहे त 11 मरतबा दुरूद पाक पढ़ी किन लिखियो आहे त 33 मरतबा दुरूद पाक पढ़ी। अल गर्ज़ हुन दुरूद पाक पढ़िया पोइ दुआ घुराई रब जे दरबार में मुंहिंजा करीम रब हिन दुरूद पाक जो सवाब ऐं हिन सॼे क़ब्रस्तान वारनि खे ईसाले सवाब करियां थो। मुंहिंजा रब हिननि खे बख़्शे जन्नत जो हक़दार
हकदार बनाए। हज़रत ख्वाजा हसन बसरी जे दरबार में उन्हनि नियाणी अर्ज़ कयो साईं ऐं हिकिड़ी त छा पर असांजे कब्रस्तान जे अंदरि 50,000 जे तादाद में मुर्दा हा। रब जी ज़ात बाबरकात मूं समेत सभिनी खे दुरूद पाक जे सदके में बख़्शे जन्नत जो हकदार बनाए छॾियईं। भला दुरूद पाक पढ़ण सां फ़ाइदो थियो या न? पोइ तव्हां असांखे पढ़णु खपे या न? चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बस मुंहिंजो टाइम पूरो पियो थिए। बस आयत करीमा जेका पढ़ी उन जो तर्जुमो तव्हांखे ॿुधायां। अल्लाह ताला फरमाए थो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो महबूब तूं पंहिंजी उम्मत खे चई ॿुधा। या अल्लाह छा ॿुधायां? इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह। जेकॾहिं तव्हां मूं रब सां मोहबत करणु चाहियो था। भला असां हिते आया ई इन ई करे आहियूं त अल्लाह ऐं हुनजो रसूल राज़ी थी वेठो। ईअं आहे न था? अल्लाह जी रज़ा जे लाइ आया आहियूं, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ आया आहियूं। महबूब आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके में अल्लाह ताला करम नवाज़ी फरमाईंदो। अल्लाह ताला फरमाए थो इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह। जेकॾहिं तव्हां चाहियो था त रब तव्हां सां मोहबत करिया, चाहियो था तव्हां, अल्लाह ताला फरमाए थो फत्तबिऊनी, मुझे महबूब जी इताअत करियो, माना मुझे महबूब जा गुलाम। पोइ जॾहिं महबूब जी गुलामी अख्तियार कंदा पोइ तव्हां असांखे इनाम कहिड़ो मिलंदो? फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो पोइ आउं रब तव्हां सां मोहबत कंदुसि। अञा बि बस कान थी थिए। इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम। पोइ तव्हांजा केतिरा बि गुनाह हूंदा हिन दुनिया जे तख़्ते ते जेतिरा वण आहिनि उन्हनि जे पन्ननि जे बराबरि, दुनिया जे अंदरि जेतिरा हे दरिया आहिनि उन्हनि जे पाणी जे कतरनि जेतिरा बि तव्हां असांजा गुनाह हूंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो महबूब जे गुलामी में अचण खां बाद में आउं रब तव्हांखे माफ़ फरमाए छॾींदुसि। सुभान अल्लाह। छो? वल्लाहु गफूर रहीम। ऐं गफूर रहीम रब आहियां। मूंखां केरु पुछण वारो कोन्हे त रब हिन बाने खे छो बख़्श कयां? मर्ज़ी जो मालिक आहियां। इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। मूं रब जो शान आहे। व तो इज़्ज़ु मन तशा व तो ज़िल्लु मन तशा बियदिकल ख़ैर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जेके वणे उनखे इज़्ज़त ॾे, जेके वणे उनखे ज़िल्लत ॾे। रब मर्ज़ी जो मालिक। अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं तव्हां मूं रब सां मोहबत करणु चाहियो था न पोइ आउं तॾहिं तव्हां सां मोहबत कंदुसि जॾहिं तव्हां मुंहिंजे महबूब जा गुलाम थियो। भला जेके रसूलुल्लाह सां मोहबत आहे हथ त मथे खणो। पोइ भला मोहबत आहे हथ बि मथे खणो था। भला रसूलुल्लाह जी सुन्नत त तव्हांखे वणे ई कान्हे। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात सां मोहबत जी बि दावा करियूं पर रोज़ पाकीदा। अल्लाह सां इंशाअल्लाह तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। चओ आमीन। अल्लाह ताला जे दरबार में दुआ है इंशाअल्लाह अल्लाह ताला मूं गुनाहगार जी हाज़िरी के तव्हां असांजो अचण वेहण पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। आमीन। व आख़िरु दावाना अनिल हम्द।